अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ जे मिल्कियतुनि जी नीलामी रोकाइण वारी दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। धुरियुनि खे लाॻापियल पार्टियुनि सां राब्तो करण जी हिदायत। अदालत मुख़्तसिर फ़ैसिले में चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार वटि बि मुतबादिल फार्म मौजूदु आहे। नीलामी रोकाइण लाइ ट्रायल कोर्ट सां राब्तो कयो वञे। NCOC पारां तालीमी इदारा 7 जून ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो। 5% ताईं कोरोना केसिस जी शरह रखंदड़ इलाइक़नि में स्कूल खोलण या न खोलण जो फ़ैसिलो सूबाई हुकूमतूं कंदियूं। असद उमर जी सदारत हेठि थियल इजलास में सियाहती माग SOPs तहत खोलण जो फ़ैसिलो कयो वियो। माफ़ियाऊं एनआरओ वठणु चाहिनि थियूं जेको न ॾींदुसि। वॾा वॾा लीडर पैसो बचाइण लाइ लंदन भॻल आहिनि। भॼी वियलनि जी वापसीअ में घणी देरि न लॻंदी। वज़ीर अज़म जो पेशावर में तक़रीब खे ख़िताब हुन चयो त माज़ीअ में डैम ठाहिण बदिरां बिजलीअ जा महांगा मनसूबा लॻाया विया। माज़ीअ जी हुकूमतुनि IPPs मां बि पैसा खाधा। पंजाब हुकूमत जे इंतकामी कार्रवायुनि सबबि आवाज़ उथारण लाइ हमख़्याल ग्रुप ठाहियो। PTI जो हिसो आहियूं ऐं रहंदासीं। PTI अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त पंजाब हुकूमत असांजे माण्हुनि ते दबाउ विधो ऐं इंतकामी कार्रवायूं कयूं। जवाबु ॾियण लाइ पंजाब असेंबलीअ में पंहिंजो तर्जुमान मुक़ररु कयो आहे। पाकिस्तान जी नाअहल तरीन हुकूमत मां रुॻो तरीन निकितो आहे त घबराइजी वई आहे। नओं पार्लियामानी ग्रुप साम्हूं अचण बैदि इमरान अक्सरियत बि विञाए चुको आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त हाणे NRO जो राॻु न हलंदो। मुल्क जा वॾा चोर तहरीक इंसाफ़ में गॾु थियल आहिनि। लाड़काणे में PTI सेनेटर सैफुल आबड़ो जे भाउ ऐं बिल्डिंग्स खाते जे इंजीनियर में जहिड़ो हिक ॿिए खे मार कुटाई कारगंद। प्रावंशल बिल्डिंग जे ऑफिस रहमतुल्ला आबड़ो ऐं इंजीनियर आफ्ताब आबड़ो विच में जहिड़े दौरान हिक ॿिए खे लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो। ऑफिस जा मुलाज़िम बि जहिड़े में शामिल थी विया। ज़रियनि मूजिबि सैफुल आबड़ो जे भाउ ठीका न मिलण सबबि इंजीनियर सां जहिड़ो कयो। रतो ते रोवासी ज़ाल मुड़स जा कराचीअ मां गोलियूं लॻल लाश हथ। ॻोठ तैयब वासी नौजवान वाजिद अली ऐं संदसि घरवारी फौज़िया जा घर मां गोलियूं लॻल लाश हथ आया। मक़तूल नौजवान जे वालिद मूजिबि हुननि जी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। संदसि पुट ऐं नुंहुं खे नाहक़ क़तल कयो वियो आहे। सिंध में आपघात जा 7 वाक़िया हिक ई ॾींहं में 3 औरतुनि ऐं हिकु पीरसन आपघात करे छॾियो। ओबाड़ो में पीरसन अहमद बख़्श सुमरो माज़ूरीअ खां तंग थी पाण मथां बंदूक जो फायर करे आपघात करे छॾियो। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ शेर मोहम्मद कलोड़ो में औरत नाज़िया शेख जो कमरे मां लाश हथ। डिगड़ी वेझो ज़ाल जी आपघात ते मुड़ुस भीमराज पाण बि सदमे में आपघात करे छॾियो। मंज़ूराबाद में नाफ़रमान पुट जी तशद्दुद खां ज़हर पी औरत बानूला शारी फौत। कुनरी वेझो नीगर रियाज़ चांडियो। काज़ी अहमद में औरत परवीन जोणेजो ऐं सकरंड वेझो औरत सलीमत माइटनि सां कावड़े जी आपघात जी कोशिश कई। नवाबशाह प्रेस क्लब अॻियां यूनिवर्सिटी कॉलोनीअ जी शमीम भट्टीअ जो पंहिंजे माउ ऐं मुड़ुस ख़िलाफ़ एहतिजाज। जंहिं मौक़े ते शमीम भट्टीअ चयो त मुंहिंजो मुड़ुसु ग़ुलाम अकबर शराब पी तशद्दुद कंदो आहे, जंहिंखां तंग थी मां घर छॾे हली वई आहियां ऐं मां तलाक वठणु चाहियां थी ऐं दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई आहे। जॾहिं त मुंहिंजी माउ ज़ेबू भट्टी ग़लति बयानबाज़ी करे रही आहे त मूंखे अगवा कयो वियो आहे, उहो सरासर कूड़ आहे ऐं हुन SSP नवाबशाह खां इंसाफ़ जी घुर कई आहे। इस्पताल रोड जेको ताज़ो करोड़े रुपयनि जी मालियत सां तामीर करायो वियो, जेको नवाबशाह जी बल्दिया जे शानदार कारकर्दगीअ जो ॾेखु ॾेई रहियो आहे। हिते को बारिश जो पाणी न आहे, पर उहो गटरनि जो पाणी रोडनि ते अची वियो आहे। यादि रहे त उहो रोड कुझु महीना अॻु ई तामीर कयो वियो हुयो। पाकिस्तान फलाह पार्टी ज़िला शहीद बेनज़ीराबाद पारां गासिब इसराइल ख़िलाफ़ ऐं मज़लूम फ़लस्तीनियुनि जी हिमायत में राव मुर्तज़ा वसीम आराई अब्दुल अलीम सिद्दीक़ी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोरो चाबी चोर बदनाम ॾोहारी रहीम उर्फ़ ठोड़ो माछीअ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चोरी थियल 10 मोटरसाइकिलूं बरामद करे वरितियूं आहिनि। उन सिलसिले में DSP मोरो चयो त असां सोनहरी फार्म में छापो हणी रहीम उर्फ़ ठोड़ो माछीअ खे 10 चोरी थियल मोटरसाइकिलुनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। मोरो में कुझु ॾींहं अॻु अगवा थियल कलोड़ा बिरादरीअ जी छोकिरी फौज़िया धीउ अब्दुल्ला कलोड़ो, जंहिंखे गुज़िरियल राति DSP ऐं SHO मोरो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हणी जवाबदार मसूद भट्ट समेत छोकिरीअ खे बाज़ियाब करायो आहे। ॻोठ दरिया ख़ान जलबाणी तहलका भिरिया में रहीस शकील अहमद जलबाणीअ जी घरवारीअ जी वफ़ाती ताज़ियत जो सिलसिलो जारी।
जंहिंमें CEO BR टाइम न्यूज़ बशीर अहमद उमरानी, ज़ाहिद अली मंगी ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं ऑफिसरनि ताज़ियत कई। जंहिं मौक़े ते रईस नूर अहमद जलबाणी ऐं सलीम अहमद जलबाणी पिणु मौजूदु। ठारूशा वार्ड नंबर 1 कच्ची आबादी वासी चौथे क्लास जे नीगर अली स्कूल अची असां मुबैना टिनि नामालूम जवाबदारनि पारां बहाने सां यरगुमाल बणाए वीरान जॻह ते इज्तमाही जिंसी ॾाढाईअ जो शिकार बणायो वियो। बिरिया रोड शहर में कोरोना SOPs ते अमल कराइण लाइ शहर जो जाइज़ो वठण लाइ बिरिया सिटीअ जे असिस्टेंट कमिश्नर शाहिद हुसैन सरकीअ जी निगरानीअ में मुख़्तलिफ़ चौकनि बाज़ारुनि ऐं रेलवे स्टेशन जो दौरो कयो वियो ऐं माण्हुनि खे SOPs ते अमल कराइण लाइ सख़्तीअ सां हिदायतूं कयूं वयूं, जंहिंमें बिरिया सिटी ऐं बिरिया रोड जे पुलिस जा जवान पिणु शामिल। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।